बिछा हाला तालका अस्पताल हाला में डॉक्टर की मौजूदगी न हुअण सबब बागड़ी बिरादरी जी औरत तड़पी तड़पी फौत। वाटसन पारां दाहूं ऐं डॉक्टर ऐं अमलो गायब। हाला में अज़ीज़न वटि तरसियल सखरन जी रवासण औरत तालका अस्पताल हाला में डॉक्टर मौजूद न हुजण सबब फौत थी वई। फौती औरत केवी की ज़ाल हरीअ जी कुछ ॾींहं अॻु तालका अस्पताल हाला में डिलीवरी थी हुई। वारिस खेसि ऑपरेशन वारे हंधि तकलीफ़ थियण ते तालका अस्पताल हाला इलाज लाइ खणाए आया, जिते अस्पताल में औरत ऐं मर्द डॉक्टर मौजूद न हुजण सबब संदसि औरत तड़पी तड़पी दम ॾेई छॾियो। ॿिए तरफ़ अस्पताल में एम्बुलेंस मौजूद न हुजण बावजूद अस्पताल इंतज़ामिया पारां एम्बुलेंस न ॾियण ते वारिस औरत जी मैयत खे चिंची फटे वारे रक्शे में रखंदे पंहिंजे घर खणाए विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।